अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी छा शेर दिल आखिरकार हाने मंठारे के गोरे हाथी करे वठनो छा रेस छा निवास आखिरकार रेस बालाजी खान के मारने जी कोशिश कंदो छा मिठल आखिरकार ही गोठ छडे हलियो विंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नटड़ी ऐं छोटरी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर तक ॾिसंदा थी सके मुझे यूट्यूब चैनल मेरे चैनल लिखल है हमें सब्सक्राइब कंदा दोस्तों। सब्सक्राइब करण सां को वञो बैलेंस न करंदो काफी असांजो सलाह ॾिसंदे ऐं तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा दोस्तों। अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं हलो था पंहिंजे कहानी अपडेट की तरफ दोस्तों। हाणे तव्हां ॾिसो शेर दिल जेको आहे रेस शाहनवाज के साफ़ साफ़ चई छॾियो त बहरहाल तोखे हाणे कुछ भी सोचण न घुरिजे। बस तू माट करे वेही रह। बस तमाम जल्द मां इन मंठारे के गोरे हथ करे उन खे तव्हां जे हवाले कंदसि। जेसीं ताईं मां उन खे तव्हां जे हवाले नथो कयां जेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। छो जो मूं तोसां वाइदो करे छॾियो ऐं मां हर वाइदे ते अमल कंदो आहियां। बहरहाल हर हाल में मां इन मंठारे के ॻोल्हे उन खे तव्हां जे हवाले कंदुसि ऐं पोइ तव्हां खां जहिड़ो वञे तव्हां उन खे सज़ा ॾेई सघो था। रेस शाहनवाज चवंदो त हा शेर दिल अॻिते जेको आहे असांजी मर्ज़ी आहे त असां उन खे मारियूं या जेर छॾियूं या त उन खे रेस बालाजी खान जे हवाले कयूं। बहरहाल अॻिते तुंहिंजो को बि कमु न आहे। तूं कुझु जेको आहे मंठार खे ॻोल्हे असांजे हवाले कर। उन पहले दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस शाहनवाज जेको आहे रेस बालाजी खान खे धमकाईंदो। रेस बालाजी खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं राणी ऐं मंठार खे का बि नुक़सान पहुचाए त पोइ उन जो ज़िम्मेवार पंहिंजो पाण हूंदे। रेस बालाजी खान चवंदो त रेस शाहनवाज तोखे मोकल आहे जेको करणो अथई कर वञी। बहरहाल अगरि जेकॾहिं तूं राणी ऐं मंठार जो पासो वरितो त पोइ तूं इहो सम्झी छॾ मां बि तोखे कोराम जो हशर कंदुसि ऐं पोइ तूं पाणे तड़पी तड़पी मरी वेंदे। रेस शाहनवाज चवंदो त रेस बालाजी खान मूं तुंहिंजा हाणे सभई सूर सठा आहिनि। हाणे मूं ते अॻिते बर्दाश्त न आहे त मां तुंहिंजा सूर सठा। बहरहाल मां तोखां हाणे हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदुसि ऐं तोखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाए मां पंहिंजी ही दिलि ज़रूर ठाहींदुसि ऐं पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजे पुट जो तोखां ज़रूर बुलंद कंदुसि। रेस बालाजी खान चवंदो त शाहनवाज तोखे मोकल आहे जेको करणो अथई कर वञी। उन खां दोस्तों हाणे तव्हां ॾिसो मिठल खान जेको आहे घणो तंग थी पवंदो ऐं पोइ हू पंहिंजी घरवारी ऐं पंहिंजी धीउ राबेल खे साफ़ साफ़ चई छॾींदो मां हाणे वधीक हिन ॻोठ में नथो रही सघां। राबेल चवंदो बाबा तोखे कीअं बि करे हाली फ़िलहाल 2-3 ॾींहं हिते रहणो पवंदो। जीअं माहौल थधो थिए उन खां बाद पोइ हितां लॾे हलंदासीं दोस्तों। उमीद ते कहाणी आई खे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।